अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां अल्लाह जे करम सां ठीकु हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जो असांजे चैनल खे लाइक कयो था। अॼु तव्हांजे यादो पेश कंदासीं कहाणी अकुलमंद छोकिरी। बादशाह त पाण अल्लाह हुआ, पर ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो। चांड्रो की राति में महलात जे अंगण में सुतो पियो हो। ख्वाब लधाई त हिकिड़े थालीअ में बाग़ बीठल आहिनि। उन बाग़ में केतिरा ई गुल ऐं मेवा आहिनि। हिकिड़ो अराइन आहे जो उन ई बाग़ मां गुल ऐं मेवा कचा तोड़े पका पियो पटे। खेसि रोकण वारो आहे ई कोन। बादशाह छिरकु भरे निंड मां सुजाग थियो, वॾे वीचार में पइजी वियो ऐं लधल ख्वाब खे दिलि में हंडाइण लॻो। उहो पचाईंदे पचाईंदे मथां अची सुबुह थियो। बादशाह दंदण पाणी करे जॾहिं दरबार में आयो, तॾहिं पंहिंजनि वज़ीरनि सां ख्वाब जी ॻाल्हि चोरियाई ऐं खेनि हुकुम कयई त जल्दी ख्वाब जी तहबीर ॿुधायो। वज़ीर वीचारा शश पंज में पइजी विया त ख्वाब जी तहबीर कहिड़े नमूने करियूं। थोरी साथ रखी बादशाह हिननि खां पुछा गुछा कई, पर कंहिं बि वज़ीर ख्वाब जी तहबीर कोन ॿुधायसि। जंहिं ते बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी। वॾे वज़ीर खे हुकुम ॾिनई त जे महीने अंदरि ख्वाब जी तहबीर न ॿुधाई त फांसीअ ते लटकायो वेंदई। वज़ीर वीचारो मुझी पियो, सो बादशाह खे मोकिलाए घर आयो ऐं घोड़े ते संच रखी नाणे सां खुर्ज़िनी न भरे वठी जंग मुंहुं कयई। वाट ते जेको वाटुअड़ो मिलेसि तंहिंखे ख्वाब ॿुधाए उन जी तहबीर थे पुछियई, पर कंहिं बि माण्हूअ तहबीर कोन सलियसि। आख़िर हलंदे हलंदे हिकिड़े माथिरीअ में वञी पहुतो। परे खां बकरिन जी हिकु वाड़ नज़र आयसि। छा ॾिसे त हिकु नींगिरी वेठी आई, जा बकरिन जे फरनि खे पई पाणी पियारे। वज़ीर बि हो उञायल, सो नींगिरीअ खां पाणी घुरियई। जंहिं खेसि खटोलीअ ते विहारे पाणीअ जो वटो भरे उन में थोरा कख विझी आणे खेसि ॾिनो। वज़ीर खे ॻाल्हि ख़राब लॻी, पर उन सबबु पुछियो ई कीन। कखनि खे आस्ते आस्ते परे कंदो ढुक ढुक करे पाणी पीअण लॻो। जॾहिं पी ड्रव कयई, तॾहिं छोकिरीअ खां पुछियई त पाणीअ में कख छो विझी ॾिनई। नींगिरीअ चयो त तव्हांखे उञ हुई घणी, तंहिं करे तकड़ में पाणी घणो पी वञो हा, पर कख विझण सां तव्हां ढुक ढुक करे पाणी पीतो। जे ईअं न करियां त शायदि तव्हां पाणी घुर्ज खां वधीक पी वञो हा ऐं तकलीफ़ थिएव हा। वज़ीर खे हिन छोकिरीअ जो उहो जवाबु ॾाढो वणियो। दिलि में चयई त छोकिरी जहिड़ी सूरत में सुहिणी आहे, अहिड़ी वरी का सीरत में घटि हुजे सो त खोड़ो ई नथो लॻे। सो घोड़े तां लही साणसि कचहरी करण वेठो। पोइ छोकिरीअ खां पुछियई त भला तुंहिंजो ॿियो बि को मिट माइट आहे या हिते जंग में अकेली थी रही। छोकिरीअ जवाबु ॾिनो त आउं हिते पंहिंजे पीउ माउ सां गॾु रहां थी, पर हींअर बाबो वियो आहे धूड़ सां धूड़ मिलाइण ऐं अमा वई आहे कूड़ मां सच करण ऐं अधो वियो आहे मिटीअ मां माणक पैदा करण। वज़ीर छोकिरीअ जूं ॻाल्हियूं ॿुधी वधीक हैरत में पइजी वियो। दिलि में चयई त जेकॾहिं ख्वाब जो ताबीर कंदी त उहा छोकिरी कंदी, न त ख़ैरु ई ख़ैरु। हाणे जवाब जो ताबीर पोइ पुछां, पहिरियों ई संदसि माइटनि बाबति त पुछां त उहे केॾांहुं विया आहिनि। सो चयई त न्याणी, तूं मूंखे टई ॻाल्हियूं माम में ॿुधायूं आहिनि, हाणे उन्हनि जा जवाब बि तूं ई ॾस। मूंखे त ख़बर कान थी पवे त तो छा चयो। छोकिरीअ वरंदी ॾिनसि त जे अव्हां मूंखे न्याणी करे था सॾियो त आउं बि अव्हां खे पंहिंजे पीउ बराबरि थी ॼाणा। चङो, हाणे ॿुधो। मूं चयो त बाबो वियो आहे धूड़ सां धूड़ मिलाइण, जंहिंजो मतिलबु हीअ आहे त अॼु ॻोठ में हिकिड़ो माण्हू फोत थियो आहे, जंहिंसां बाबो कांधी थी दफ़नाइण वियो आहे, यानी धूड़ सां धूड़ मिलाइण वियो आहे। ॿियो त असां वटि बकरिन जो धण आहे,
जंहिंजो खीरु ॾुही ॾुध ॼमाए विलोड़ींदा आहियूं। जेको मखण थिए सो खाऊं, बाक़ी ॾुध वई आहे अमा खपाइण। खीरु सचु आहे ऐं उन जे भेट में ॾुध कूड़ आहे। तॾहिं चयमि त अमा वई आहे कूड़ मां सचु करण। वरी चयमि त अधो वियो आहे मिटीअ मां माणक पैदा करण। सो हीअं जो ज़मीन खे हर ॾियण ऐं ॿिज छटण मां आख़िर फ़सुल थींदो ऐं उन मां असांखे अन्न दाण मिलंदा। जे माणकनि खां बि ज़्यादा क़ीमत आहिनि। छोकिरीअ जा जवाब वज़ीर खे वाह जा वणिया। पोइ खेसि पंहिंजे बादशाह जे लदल ख्वाब ॿुधाई। उन जो ताबीर पुछियई। छोकिरीअ वज़ीर खे चयो त तव्हीं फ़िकुर न करियो, घड़ी साथ आराम करियो त तव्हांखे उहा परोली बि सवली थी। मगर वज़ीर ज़ोर भरियोसि त मूंखे तेसी आराम करणो न आहे जेसी ख्वाब जी ताबीर न ॿुधाईंदी। छोकिरीअ वज़ीर खे तसली ॾिनी ऐं चयाईंसि त चङो ॿुध थाली आहे, हीअ दुनिया बाग़ आहे। मखलूक इलाही गुल ऐं मेवा आहिनि। जानदार शयूं अराइन आहे। मलकल मौत जो रोज़ानो वते ख़ुदा जे हुकुम सां नंढनि ऐं वॾनि जा रूह कब्ज़ कंदो। वज़ीर खे नींगिरीअ जो ई नसीहत भरियो जवाब ॾाढो वणियो। तंहिं विच में छोकिरीअ जा माइट बि अची विया, जिन बि वज़ीर जी दिल जान सां ख़िदमत चाकरी कई। ॾींहं बि हाणी मोट खाधी हुई ऐं शाम थियण वारी हुई। नेठि वज़ीर हिननि खां मोकिलाए अची बादशाह वटि पहुतो ऐं समूरा बयान करे ॿुधायईंसि। वज़ीर जी सॼी ॻाल्हि ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं हुकुम ॾिनई त उहा बकरार जी धीउ मूंखे ॾेखार, जंहिं तो चेड़े खे घसु लाथो आहे। ॿिए ॾींहुं बादशाह ऐं वज़ीर घोड़नि ते चढ़ी शहर खां ॿाहिरां ॻोठ ॾांहुं रवाना थिया, जिथे बकरार रहंदो हो। परध में वञी बकरार जी झूपड़ीअ वटि पहुता। बकरार बादशाह ऐं वज़ीर जी घणी ख़िदमत चाकरी कई। बादशाह नींगिरी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं बकरार खां उन छोकिरीअ जो संग पंहिंजे शहज़ादे लाइ घुरियाईं। बकरार हो ग़रीब, तंहिं दिलि में चयो त सोनीअ थालीअ में केरु न बिख्या विझंदो। असीं ज़ाल मुड़ुस आहियूं। ग़रीब सो जे बादशाह सां संग ॻंढींदासीं त न्याणी वञी सुखी थींदी। उहा ॻाल्हि ॻणींदे हिन बादशाह सां इनकार कोन कयो। पोइ थोरे घणनि ॾींहं उन अकुलमंद छोकिरीअ जी शादी वॾी धाम धूम सां वॾे शहज़ादे सां थी। बादशाह बकरार खे ॾाढा इनाम ॾेई ढहे छॾियो। अदा इहा ई अकुलमंद छोकिरीअ जी कहाणी। उमेद आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि तव्हांखे पसंदि आई आहे त महिरबानी करे असांखे कमेंट्स करे ॿुधाईंदा त जीअं नयूं कहाणियूं तव्हांजे आॾो रिकॉर्ड करे पेश कयूं। अस्सलाम वालेकुम।